लाड़काने जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते अॻूणे ASI ख़िलाफ़ फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। 4 साल अॻु चूंडनि दौरान ॾोकिरी तइलके जे बुटड़ा पोलिंग स्टेशन अंदरि गोलियूं हणी क़त्ल कयल पुलिस एहलकार सदरुद्दीन जूनेजो जे केस जी ॿुधणी दौरान क़त्ल जो ॾोह साबित थियण ते थर्ड एडिशनल सेशन जज जवाबदार अॻूणे SI ख़ान जूनेजो खे फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी। यादि रहे त जवाबदार ASI ख़ान जूनेजो 14 अप्रैल 2017 में ॾोकिरी तइलके जे बुटड़ा पोलिंग स्टेशन अंदरि चूंडनि दौरान गोलियूं हणी लाशारी थाणे जे पुलिस एहलकार सदरुद्दीन जूनेजो खे क़त्ल कयो। मक़तूल पुलिस एहलकार जे क़त्ल जो केस सरकार जे फ़रियाद ते ASI ख़ान जूनेजो ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। 4 साल गुज़रण खां पोइ अदालत ॾोह साबित थियण ते केस में नामज़द जवाबदार खे फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त लाड़काने जे थर्ड एडिशनल सेशन जज क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ASI ख़िलाफ़ फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। यादि रहे त 14 अप्रैल 2017 में चूंडनि दौरान ॾोकिरी तइलके जे बुटड़ा पोलिंग स्टेशन अंदरि जवाबदार ASI ख़ान जूनेजो गोलियूं हणी लाशारी थाणे जे पुलिस एहलकार सदरुद्दीन जूनेजो खे क़त्ल कयो। वाक़े जो सरकारी फ़रियाद ते जवाबदार ASI ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। 4 साल खां पोइ लाड़काने जे थर्ड एडिशनल सेशन जज केस जी ॿुधणी कंदे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार ASI ख़ान जूनेजो खे फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। HSTV न्यूज़ लाड़कानो।